वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में हर ज़िले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु करणु, कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी क़ाइमु करणु, सूबाई फाइनेंस कमीशन जोड़ण बाबति अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना सिंध के हर जिले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस कायम करण जो फैसलो करे छॾियो आहे। कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी कायम करण, सूबाई फाइनेंस कमीशन जोड़ण जी भी मंजूरी ॾिनी वई आहे। काबीना सूबे जे समूरनि ज़िले हेडक्वार्टरनि ऐं तालुके हेडक्वार्टरनि खे टाउन कमेटी ठाहिण जी हिदायत करे छॾी आहे। कराची समेत सॼी सिंध में कच्ची आबादी जे रहवासियुनि खे मालिकाना हक़ ॾियण जो भी फैसलो कयो वियो आहे। सिंध काबीना मलीर में न्यूरो साइकाट्रिक सेंटर कराची कायम करण ऐं मेडिकल सुपरिटेंडेंट जी पोस्ट फ्लोटिंग करण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। हाणे 10 ग्रेड जे ऑफिसर सां गॾु 19 ग्रेड जो ऑफिसर भी MS मुक़रर थी सघंदो। वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई। KMC मेयर खे KDA, MDA ऐं LDA जी गवर्निंग बॉडी जो मेंबर बणाइण जी भी मंजूरी ॾिनी वई आहे। वज़ीर मुराद अली शाह चयो, PP चेयरमैन जी हिदायतुनि तहत कच्ची आबादी में रहंदड़ माण्हुनि खे मालिकाना हक़ ॾियणु चाहिनि था। उहे मालिकाना हक़ कराची जी कच्ची आबादी में रहंदड़ माण्हुनि खे भी ॾिना वेंदा। इजलास दौरान हर जिले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस कायम करण जो भी फैसलो कयो। सिंध काबीना कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी कायम करण जी भी मंजूरी ॾेई छॾी आहे। काबीना KMC मेयर खे KDA, MDA ऐं LDA जी गवर्निंग बॉडी जो मेंबर बणाइण जी भी मंजूरी ॾेई छॾी आहे। इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई त अहिड़े नमूने लाॻापियल मेयर, चेयरमैन HDA, 7 डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लाड़कानो डेवलपमेंट अथॉरिटी जी गवर्निंग बॉडीज़ जा मेंबर बणिजी वेंदा। सिंध काबीना सूबे जे समूरनि ज़िले हेडक्वार्टरनि ऐं तालुके हेडक्वार्टरनि खे टाउन कमेटी बणाइण जी भी मंजूरी ॾिनी। इजलास दौरान सूबाई फाइनेंस कमीशन ठाहिण जी मंजूरी भी ॾिनी वई। कमीशन लाइ कायम कयल कमेटी में टाउन ऐं UCs जा नुमाइंदा भी शामिल हूंदा। काबीना मकानी कानून में तरमीमनि जी मंजूरी ॾींदे मसूदो तैयार करे असेंबली मां पास कराइण जी भी मंजूरी ॾिनी।